वाक़ियो छा थियो हुयो, कीअं माना हिन जी कहाणी? वाक़ियो त ईअं ई थियो सरद मुंहिंजो पढ़णु वियो रमज़ान वारी ईद ते। हा मां पेपरनि जी तयारी करे पोइ पेपर ॾिने, पेपर ॾेई चवे पियो त मां जुमे जे ॾींहुं हिन सां ॻाल्हायो त चई अमां मां ईंदुसि, मां छंछरु आहे सुभाणे मां साई पटियां त वरी आचारी राति में मां ॻाल्हायोमांसि। अच्छा चई मां सुबुह निकिरी थो अचां, अलाह साईं ख़ैरु करे, मां सां दोस्त आहिनि, ॿिया हलिया विया आहिनि त 2 आहिनि। मां हिनखे चयो त तूं छो नथो निकिरे, असांखे अलाए छो भउ थियो न हुयो, माहौल न आहिनि सही, असांजा ग़रीब माण्हू आहियूं, असां तूं पुटु अकेलो न रहो, चई अकेलो न आहियां, अमी मां सां 2 आहिनि। असांखे राति जो 9 बजे ॻाल्हि कयूं, ठहियो, असां बि सुम्ही पियासीं, मां चयो हो बि सुम्ही पियो हूंदो। असां सॼो ॾींहुं ईअं सुकून कोन हुजे, सुकून फिटल हुजे, असांखे हिन जो यादि करिणो पियो, जेका आचार्य ॾींहुं आहे निंड पियो हूंदो। जंहिंमहिल 12-1 जो टाइम थियो, हिनजे दोस्त हिकिड़े जी कॉल आई, ॿियो दोस्त जेको अहमद आहे उहो दर ते असांखे ॿुधाइण आयो त इशफ़ाक़ जो हीअं थी वियो आहे। त हे मुंहिंजो मुड़ुसु खे चएसि तूं हीअं चवई छा थो, इशफ़ाक़ चङो भलो राति सां ॻाल्हायो अथई, तूं ईअं छा चई, इहा ॻाल्हि सही अथव। त हे पहुची आहे, मां सुती पई हुजां निंड, त मूंखे ॿी धीअ मुंहिंजी घुमण आई त मूंखे पेर खे हथु रखियो, चवई थी त उथी, मां हिनजे मोले वाजण लॻसि, मुंहिंजा लिङ पिया थड़कनि, मां चयो छो थी मूंखे अॼु उथारे, चई ईअं टके बि पई त चई इशफ़ाक़, मां चयो इशफ़ाक़ जो कोई एक्सीडेंट थियो आहे छा थी चई, इशफ़ाक़ त हिते न आहे, चई अमी इशफ़ाक़ खे पेट में सूरु आहे। मां चयो पेट में सूरु आहे त काल त हेॾी न कंदो आहे, छा थियो आहे, त चई इशफ़ाक़ जी हीअं थी वियो आहे। त मां हिते रड़ियूं करे भॻियसि सॼी क़ुराननि खे, मां भाकुर पाए हथ खणी ईअं हिते लात मुंहिंजो, चल ख़ैरियत हूंदो, ख़ैर जी ख़बर आणींदे। जेको माण्हू माॾे भॼंदा अचनि, ॻोठ वारा सभु माॾे डोड़ कंदा अचनि, त हीअं थी वियो आहे, रोज़ राड़ो पहुची वियो, हे गाॾियूं कढी सभु निकिरी विया, असांखे इहा ख़बर पई सर। हाणे उन खां पोइ त को FIR ते मुंहिंजो पुटु वियो इशफ़ाक़ इम्तियाज़ वॾो, ॿियो मुंहिंजो भाउ, मुंहिंजो ॾेर जो पुटु आबिद, 3 ते इहे FIR वञी करायऊं नामालूम। उन खां पोइ त काई ख़बर नथी पई। मुंहिंजो मुड़ुसु वञे हाज़िरीअ ते, प्राइमरी मास्तर आहे, ठरीअ खां पंधु करे हैदराबाद ताणी, असांखे कॾहिं आसरो न मिलियो, असांखे कॾहिं का दिलजाए न मिली त को तव्हांजे पुट जा के कातिल ॿधबा या कातिल खे लभंदा, असांखे सदाईं नाउमीद अची हैदराबाद में मोटऊं, छो जे असांजो माना कख भाॼी बीड़ो नथा कनि, अॻिते ॻाल्हि खे वधाइनि ई नथा, कुझु नथा वधाइनि, हो कातिलनि खे ॼण पकड़णु चाहिनि ई नथा। उहा सॼी ख़बर जेको थोरो शक कई में आहे त उहा ख़बर उन दुश्मन असांजे मुखालफ़त में पहुचे, हर ख़बर पुलिस उन्हनि खे ॾे, त पुलिस जे असांखे फिलणा हो ज़ोरीअ त अचनि था तव्हांखे ॿधाइण, पर असां नथा ॿधूं, पुलिस जा इहे चवण असांखे आहिनि मिट माइट, एतिरो पुलिस पैसो खाधो आहे, एतिरो पुलिस विकामी वई आहे। दिलि मां पोइ कहिड़ी दाह हिन जे लाइ, कहिड़ी तव्हां बचनि वारो त सभु को सम्झंदो त छा माउ जे दर्द जी दाह हूंदी आहे, छा माउ खे हूंदो आहे, उनजो को अहसास ई नथा कनि, कोई अहसास नथा कनि, कोई सर अहसास न आहे। असां त सॼी राति बि तड़पूं, असां त सॼो ॾींहुं बि तड़पूं, 15 महीनो असां त टुकुर पेट भरे बि न कयो, असां निंड बि का सुकून जी न कई आहे। हिन जे कातिलनि खे बाक़ाइदा फांसी मिले, पंहिंजे कैफ़र किरदार ते पहुचनि, जिन माना हिकिड़ी माउ जी हिकिड़ियूं ख़ुशियूं खसियूं हूंदनि, असांजूं हर ख़ुशियूं, मुंहिंजे माउ जूं ख़ुशियूं हूंदनि, भाउनि जूं ख़ुशियूं हूंदनि, सॼे इलाइक़े जूं ख़ुशियूं हुननि खसियूं आहिनि दुश्मननि। हिन जा जेके कातिल आहिनि, जेसि ताईं उन्हनि खे कैफ़र किरदार ते न पहुचाइबो, दिलि खे सुकून न ईंदो ऐं एहतिजाज माना ख़तमु न थींदो, हिकिड़े माउ जी तड़प ऐं बाहि ख़तमु न थींदी। वज़ीर आला खे असांजी अपील आहे, सिंध वज़ीर आला आहे, असांजी ॿुधे, असांजी आह ग़रीबनि जी ॿुधे, बाक़ी छा कनि एतिरा वॾेरा। त हिन मुल्क में ग़रीब खे इंसाफ़ मिलणु छा थी सम्झींदा आहे त नामुमकिन, पर असां मुमकिन करे कंहिंखे ॾेखारींदासीं। छा तोखे ख़बर पई त छा थियो आहे इशफ़ाक़? सर असांजो भाउ अॼु बि शहीद आहे, असां अॼु बि शहीद मञूं था, असां इंसाफ़ जा मुल्तज़िर आहियूं, असांखे इंसाफ़ खपे। असां हमेशह मीडिया जे अॻियां हर दर खड़कायो आहे, इन कोर्टुनि हैदराबाद जा हज़ारे दफ़ा दर खड़काया आहिनि, असांखे इंसाफ़ छो नथो खपे? आख़िर असांजो कसूर इहो आहे, असां ग़रीब आहियूं, असां परत आहियूं, आख़िर असांखे छो नथो इंसाफ़ खपे? असांजो भाउ इंसाफ़ लाइ वियो, अवाम खे इंसाफ़ जी कोशिशि ॼाणाईंदुसि। हिकु ग़रीब जो ॿारु जॾहिं अमीरनि जा ॿार पढ़नि त को मसइलो ई न आहे, उन्हनि जा इनाम मिलनि, हर शइ मिले त उन्हनि खे उन्हनि जा माइट ख़ुशि थी खिली खाइनि। हिकु ग़रीब जो ॿारु जॾहिं अचे थो, आवाज़ु उथारे थो, अॻिते थिए थो, उन जॾहिं उन कोई इनाम वरितो कोई छा, त उन सां एॾी जल्दी छो थी? ऐं उन्हनि जे माइटनि खे आख़िर छो था अहिड़ा तोहफ़ा ॾिना वञनि? टिकीअ जे बजाए लाश अचे, केतिरा ई 3 साल हुनजी ख़ुशी ख़ुशी हुनजे माइटनि हुन जूं फीसियूं भरियूं, हर शइ कयूं, उनखे हिकु ॾींहुं माना आख़िरी साल सम्झो हुयसि, हे आख़िरी साल हुयो हुनजो चौथों,
असां अच्छा। ख़ुशि पिया थियूं असांजो भाउ वकील थी जज थी ईंदो इंशाल्लाह हुनजो वकील थियण त ख़्वाबु हुयो पर जज थियण बि वॾो हुनजो अच्छा। ख़्वाबु हुयो त मुंहिंजी कोशिशि आहे त मां जेको आहे जज थींदो न हाणे ॾिसो हुनजो बि इंसाफ़ ॾियारण जो ई ख्वाबु हो त मां ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियां। इंसाफ़ हे ॾियारे जेको सिस्टम ठहियल आहे वॾो माण्हू वॾो जेको आहे पंहिंजो फिरौन नमरूद यज़ीद ग़रीब वीचारे खे चीबाटे छॾींदा खाई था वञनि ऐं कानून कुझु करे ई नथो ग़रीब जे बचे जे लाइ कुझु माना उथे नथो। आवाज़ ई नथा उथारनि सर को आवाज़ नथो उथारे हर असां दर खड़कायो हर मीडिया ते विया हर इन कोर्ट हर एसपी जे अॻियां हर इन जे अॻियां गिड़गिड़ायो आहे मुंहिंजो पीउ ग़रीब जेको पोड़ो माण्हू हर 15 ॾींहं हाज़िरीअ ते वञे थो हैदराबाद वञे थो त जेको आहे सो पाण हिकु त रोड रस्ता ख़राब ॿियो त जेको आहे सो पाण त वॾियुनि गाॾियुनि में घुमंदा उन्हनि खे लोॾो ई नथो अचे को कॾहिं पघर ई थो अचे हिकु हिन मज़लूम ऐं ग़रीब जो आवाज़ छो नथा ॿुधनि। जे इंसाफ़ तव्हांखे न मिलियो त छा तव्हां कंदव? असां आख़िरी साह ताईं लड़ंदासीं इशफाक़ शहीद जे कातलनि सां पहुचंदासीं लड़ंदासीं उहे ख़ुशि न रहनि त जेको आहे असां हिन अॻिले एसपी जो वात भरियो आहे त हिन ॿिए जो बि भरे वेंदासीं। कोई पंहिंजे बचनि वारो हूंदो कोई पंहिंजे भेनरुनि भाउनि आख़िर को त ईंदो इंसाफ़ वारो। इंसाफ़ वारो जो कोई असांजे सच खे ॿुधंदो ऐं जेको असांजे सच असां जेको आहे असांजो साथ ॾींदो। असांजो छोकिरो जीअं त लॉ कॉलेज में पढ़ंदो हुयो एग्ज़ाम पूरा थिया एग्ज़ाम पूरे थियण खां पोइ जुमे ॾींहुं पूरा थिया ॻोठ जे अचण लाइ तयारु हुयो त बाबा मां ॻोठ अचां असांखे आचर जे 2 बजे जो मैसेज आयो त भई तव्हांजो छोकिरो शहीद थी वियो आहे। असां शहीद थियण खां पोइ असां जीअं उते पहुतासीं मेडिकल करायो वियो पुलिस आई उन पंहिंजी जांच शुरू कई पोस्टमार्टम करे असांखे ॾिनो वियो। असां ॻोठ आयासीं ॻोठ खां बाद में असां जेको आहे FIR कराईसीं पोइ FIR खां पोइ सर जेको आहे सो कोरे जो साहिबु हुयो जज साहिबु फस्ट मजिस्ट्रेट उन जेको आहे सो मोटो वरितो उन जे तहत केस हलायो वियो। केस हलंदे हलंदे सर उन केस में असांखे ठरीमीरा खां उते हर 14 ॾींहं हाज़ुरी ते वञूं था तारीख़ ते तारीख़ पेशीअ ते पेशी हर जेको आहे सो महीने ते SP साहिबु घुराए थो DIG साहिबु घुराए थो कुझु बि कोन 2 DSP साहिबु चेंज कया विया आहिनि उन्हनि DSP साहिब में जेको आहे सो कुझु बि असांखे रिज़ल्ट कोन ईंदो आहे। असांजी जेको आहे सो न को फ्रांसिंग जियो फ्रांसिंग थींदी आहे उहा बि थियल आहे उनजी काई बि रिपोर्ट कोन थी मिले। जेके CDR तहत जिन जा नंबर वग़ैरह फस्ट कॉलूं आयूं आहिनि उन्हनि ते बि कोई अमल नथो कयो वञे। मोबाइल फ़ोन अॼु जदीद टेक्नोलॉजी जे अहिड़े दौर में असांजो फ़ोन नथो खुले ऐं साईं खे चवां जेको आहे सो उन ऐं मेडिकल में जेके कुझु रिपोर्टूं आहिनि उन्हनि ते कोई अमल नथो थिए ऐं न को कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे थो भई रिमांड को वठी उन ते को जांच अमल कयो वञे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे घुराए चांहि पीआरे हथ कढी छॾे था अचनि उन ते असांजो कोई बि अॼु ॾींहं ताईं तदारक न थियो आहे। असांखे ओसियड़ में असांजो हिन वक़्तु जेको आहे वधाए रहिया आहियूं असांजी DIG साहिबु हैदराबाद अमजद शेख SP हैदराबाद खे अपील आहे असांखे इंसाफ़ ॾियारो वञे। शहीद थी वियो ऐं पंहिंजो पुलिस जी जेका ड्यूटी आहे उन में इहो बि आहे त जिते पुलिस जेको आहे ख़तरनि खे मुंहुं ॾिए थी ऐं पंहिंजो जेको आहे मुख़्तलिफ़ ॾोहारनि सां जंग लड़े थी या मुख़्तलिफ़ जेको आहे क्रिमिनल अनासरनि सां मुक़ाबला करे थी उते जेको आहे शहादत जो जेको रुतबो आहे उहो तमामु बुलंद ऐं उते के नौजवान अहिड़ा हूंदा आहिनि के एहलकार अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे पंहिंजी जान ॾियणी पवंदी आहे जेके सिरतुरीअ ते खणी निकिरंदा आहिनि पंहिंजे फ़र्ज़ जी राह में शहादत माणींदा। छा थियो? सर वाक़ियो पेश आयो उन्हनि जो को जामड़नि जे पाण में जहिड़ो हलंदड़ हुयो
उन्होंने इतला कयो सेठा जा SHO खे। अच्छा SHO साहब ऐसा अमीर बख्श खे मोकिलियो, सिपाही हुयो हुआ। अच्छा जी बाबा बची वियो छा? जी सर उहो बची वियो, उनखे काॾे वियो? कुझु बि न थियो आहे सर। उनजो चवण आहे त मां लिकी वियुमि कमरे में। लिकी कीअं वियो हे पोइ कीअं साम्हूं वेठो हो छा खट? जी बाबा साम्हूं वेठो खट ते, हो मथां लाइट पवण सर उहो लिखे पियो। सर अञा पकी ख़बर न पई आहे, बाक़ी चवनि था त उहो जंहिं दोस्त सां जहिड़ो हुयो उन मारिया आहिनि। जहिड़े में कोई कादन जो पुट बि शहीद थियो पहिरियों, इन जो पाण में तकरार में हलंदड़ हुयो, पोइ अलाए बि छा था हुयनि इहा ख़बर न आहे। पोइ हिन उन्हनि जी उन ॾींहुं उते का फायरिंग थी, उते फायरिंग थी त हिननि SHO साहब वरी सेठार जॾहिं कॉल कई, चइनि त भाउ असां ॾे पुलिस मोकिलियो, असां ते फायरिंग हले थी पई। SHO साहब हिननि खे चयो त भाउ अमीर बख्श अचेव थो। पोइ अमीर बख्श खे ऐं ॿियो सिपाही उन सां गॾु हिकिड़ो हुयो, उनखे उन्हनि मोकिलियो हुते, माना को कलम बंदि करणु बयान लिखण लाइ या इंक्वायरी करण लाइ। पोइ अमीर बेग उते वियो, उते ही जेकी इंक्वायरी हुई उहा आई सेठार जन जी हद में, वरी उहा इंक्वायरी करे जैन त असांजे घर ड्राथो अथनि, जॻह ड्राथी अथनि। उहा जॻह ॾिसी ऐं पोइ वरी आयो कुंभनि जी हद में आहे उताक, उते कुंभनि जी हद में उताक आहे, उन उताक ते अची वेठा। उते चवनि पिया त माना जेको उते उताक जा मालिक हुया, असां त ओॾीमहिल पहुतासीं, उन्हनि जो चवणु हुयो त हिते तक़रीबन 15-20 माण्हू असां उताक ते वेठा हुयासीं। 15-20 माण्हू इहे ॾाढो अमीर बख्श उते बयान पोइ लिखे पियो मथां। सिपाहीअ जो चवणु हुयो त मां टार्च जलियूं बीठो हुओ हुनजे मथां, ॾाढो वेठो। उनजी भरिसां ॿियो चए पोइ हिकिड़ो ॼामड़ो हुयो, उहो वेठो ऐं ॾाढो वेठो, ॾाढे जे मथां उहो टार्च पोइ हू बयान लिखे पियो ॾाढो। पोइ चई त माना 15-20 ॼणा हुया, साम्हूं वही रोड आहे हुनजे, उहो त उताक जे साम्हूं वही, माना तक़रीबन गेट जीअं साम्हूं एतिरो 10-15 फुटनि जो मुफ़ासिलो आहे। उन जे उते चई 15-20 ॼणा आया, जीअं अचण सर साईं अची गोलियूं हलायनि। गोलियूं हलाइण सां ई हुनखे गोली लॻी अची अखि में लॻी, हितां अची निकिती गोली हिकिड़ी ई लॻी आहे, अखि में लॻी आहे, माना हिन तारे में अंदरि लॻी आहे। पोइ वरी हितां उहा गोली निकिती आहे हिन जाइ तां। उते जेकी ख़बर पई चवनि पिया जेको हुन दौर सां जहिड़ो हुयनि ॿियनि ॼामड़नि सां हुननि जो, उन्हनि उहे आया अने 15-20 ॼणा हुया, उन्हनि अची गोलियूं हयूं आहिनि। उन्हनि जो चवणु हुयो त असां 15-20 ॼणा वेठा हुआसीं, जीअं फायरिंग थी त असां सभु जेको उताक जो मालिक हुयो उन खां मूं पुछियो सॼो हाल वाल, उन चयो त असां जीअं पहुता उते ॾाढो आयो, फायरिंग थी त असां सभु 15-20 ॼणा ई अंदरि भॻासीं कमरे में भॻियासीं। पोइ मूं पुछियो मुंहिंजो तव्हां जो अंदरि भॻो त शायदि भला ॾाढो अमीर बख्श बि अंदरि भॼिया, हू पुलिस ऑफिसर हो, हुनखे पिस्टल इहो लॻल हुयो, पंहिंजी संभाले हा पाण खे, उहो अंदरि भॼे हा। मूं चयो ॿियनि खे तव्हां हुननि जे ॿिनि ॼणनि ॼामड़नि खे गोलियूं लॻियूं आहिनि के, उहे बि के चवनि था गिम्स इस्पताल में, असां न ॾिठा न वरी मीडिया ते शो बि थिया आहिनि, बाक़ी चवनि था त आहिनि सही हुते गिम्स इस्पताल में। उहे अंदरि जी भॻा, अंदरि सिपाही बि को अंदरि भॻो, उन सिपाहीअ फायर वग़ैरह कोन कयो, उहो पंहिंजी जान बचाइण में अंदरि भॻो। बाक़ी ॾाढे अमीर बख्श जीअं ओॾी महिल असां सभु अंदरि भॻासीं, उहो न भॻो, उनखे गोली लॻी हिते। तकरीबन 8:30 बजे जो टाइम हुयो, असां घर वेठा हुआसीं, असां फोन आयो त तव्हांजो भाउ शहीद थी वियो आहे। असां हिकदमि भॻासीं ते भुॻासीं त हुते हुनजो लाश नज़र आयो, असांखे इंसाफ़ कयो वञे, असांजो भाउ शहीद थी वियो आहे। न त हे जेको हिन महिल पुलिस पकड़िया था, मुतमइन आहियो त तव्हां जेको आहे चवंदा इंसाफ़ नथो थिए? असांखे हिकिड़ो ॿुधाइनि हा त उहो पकड़ियो आहे, हुन खां फ्राई कयो आहे, बाक़ी असां ॿी का ख़बर न आहे।
7 महीना थी रहिया आहिनि शहीद अजमल सावंत जो नाहक खून कयो वियो कंदकोट जे भरिसां। ऐं ही कबीलाई झिड़नि जे बाहि जो ॿारण बणिजी वियो। हिन वक़्तु दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॾे वञी रही आहे। चैट GPT हिन वक़्तु राज करे रही आहे ऐं AI जो ज़मानो पियो थो हले। अहिड़े दौर में असांजो ही वाहिद सिंधी जेको PhD हुयो आर्टिफिशियल इंटेलिजेंस में फ्रांस मां, त हिन जी जेका आहे उहो शहादत थी वई ऐं हिन जी शहादत खां पोइ 7 महीना थी रहिया आहिनि। हिन केस जी छा अपडेट आहे, छा हिन महिल ताईं थियो आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ो नूर इलाही सुंदराणी उस्ताद जेको हुयो उहो बि हिकिड़ो तालीमदान हुयो ऐं पढ़ाईंदड़ हुयो, उहो बि क़त्ल थी वियो। त इन केस जे मुतलिक़ असां ॻाल्हायूं था शहीद अजमल सावंत जे लाइ। त हीउ उनजो चाचो ऐं साॻे वक़्तु उनजो सहुरो डॉक्टर अली नवाज़ सावंत असां सां मौजूदु आहे, उन खां पुछूं था। ऐं डॉक्टर साहिबु सभ खां पहिरियों हिन केस जे मुतलिक़ अपडेट ॾिजो त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, किथे पहुतो आहे, कहिड़ी पोज़ीशन आहे, घणा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि या न थिया आहिनि। गुज़ारिश ई आहे त हेतिरो वक़्तु थी चुको आहे, तक़रीबन 7 महीनो हले पियो शहीद खे। हिन वक़्तु ताईं हिकिड़ो माण्हू बि कल्पट जेको आहे गिरफ़्तार न कयो वियो आहे। बार बार अप्रोचिस कयूं आहिनि, कंसर्न वास्तेदार माण्हुनि खे ताक़ीद कई वई आहे त महिरबानी करे असांजे शहीद जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उनखे कैफ़रे किरदार ते पहुचायो। लेकिन हिन वक़्तु ताईं कोई उन में अॻु भराई न थी सघी। कहिड़ियूं ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि या कहिड़ो एडवांटेज आहे जंहिंजे करे उन ताईं पुलिस नथी पहुची सघे ऐं माना हिन महिल ताईं हुननि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे, या हुननि खे को सियासी पुष्टपनाही हासिलु आहे ऐं हुननि जे गिरफ़्तारियुनि में वॾा माण्हू इनवाल आहिनि जेके हुननि खे गिरफ़्तार ई नथा थियनि। ज़ाहिर आहे साईं, सवाइ कंहिं पुठ भराई जे एतिरो वॾो को अमल त थी नथो सघे, छाकाणि त शहीद खे क़तल करणु ऐं उन खां पोइ कुझु बि न थियणो, उन मां तव्हां पाण सम्झी सघो था पिया त छा कुझु जेको आहे कारण आहे। उहो कारण साफ़ ज़ाहिर आहे, उन्हनि जी जेको आहे पुठ भराई आहे, जंहिंजे करे ऐं खुलम खुला वेठा आहिनि। छा हुननि खे जेको आहे कोई उन में खे तकलीफ़ कोन आहे, न को जेको आहे अॻिते पुठिते थिया आहिनि, पंहिंजे घरनि में वेठा आहिनि। छा हिन वक़्तु ताईं कचे में वेठा नेवर सर, कचो कोई बि न आहे, पको आहे। हा, कंदकोट जो A सेक्शन थाणे जी हद आहे, 4-3 किलोमीटर ते जेको आहे वेठा आहिनि। जा उहो ड्रहो करे चइबो आहे, शेरलाबाद बि चवंदा आहिनि, ड्रहो बि उन में वेठा आहिनि। छा सरेआम वेठा आहिनि। छा उन्हनि खे कोई जेको आहे का शइ जेको आहे गिरफ़्तार कोई नथो करे सघे। जी अच्छा, उन खां पोइ हिकिड़ो नूर इलाही क़त्ल थी वियो पंहिंजो सुंदराणी, उहो जेको चवंदा तालीमदान हुयो ऐं हिकिड़ो उस्ताद हुयो, उन जी बि क़त्ल जी साॻे तरीक़े सां इहो छा हो माना इन जे बारे में? सर, उहा गुज़ारिश कयूं त इहो बि तमामु हिकिड़ो गंदो अमल थियो आहे, छाकाणि त उहो बि हिकिड़ो लिखियो पढ़ियो इंसानु हुयो ऐं उस्ताद हुयो ऐं उनखे बि क़तल कयो वियो आहे। कंहिं कयो आहे, कीअं कयो आहे, छो कयो आहे, ख़ुदा ई बहितर थो ॼाणे। बहरहाल जॾहिं जेको आहे FIR थी आहे त उहा वरी FIR कराई वई आहे, काउंटर केस करे उनजे ब्रदर्स ते कयो वियो आहे, शहीद जे ब्रदर्स ते। मीन्स उनजो जेको कंप्लेनेंट फिरियादी आहे अशरफ नामी, उन जो नालो ॾिनो अथऊं त उन मर्डर कयो आहे। ॿिए नंबर ते उनजो ॿियो ब्रदर आहे डॉक्टर तारिक, उन जी जेको आहे बछ में नालो ॾेई करे जेको आहे उन्हनि खे केस में इन्वॉल्व कयो वियो आहे, प्लस ॿिया माण्हू बि आहिनि। बहरहाल असां इन शइ खे जीअं बि थियो आहे त असां संदन वास्तेदार माण्हुनि खे या बावर करायो आहे त असांजो इन क़तल में कोई किरदारु न आहे, का बि इन्वॉल्वमेंट न आहे। इहा अॼु छा खणी 20 सालनि खां बाद में बि असां जेको आहे हिक जा 10 भरे ॾियण लाइ तयारु आहियूं। तंहिं करे महिरबानी करे उन खून खे ईअं न ख़राबु कयो वञे। हाणे इहो ॿुधाइजो, उन सां गॾोगॾु कुझु ॿिया सावंत बि क़त्ल थिया आहिनि या कुझु ॿार औरतूं बि क़त्ल थियूं आहिनि या वरी सुंदराणियुनि में बि क़त्ल थियूं, उहे कहिड़ा कहिड़ा क़त्ल? सर, क़त्ल त कंटिन्यूअस थींदा रहनि था न साईं। हाणे इहो जेको जहिड़ो थियो आहे हिकिड़ी कारां जो मसइले ते थियो आहे, उहो लोकल हिकिड़ी कचे में हिकिड़े 2 ॻोठनि में पाण में गॾियल आहिनि, सुंदराणी बि सावंत बि, उते थियो आहे। उन खां पोइ जेको सुंदराणियुनि जेको फैलाव कयो आहे हिन वक़्त ताईं, उहो
शहीद सां गॾोगॾु ॿियो हिकिड़ो असिस्टेंट मुख़्तियारकार प्लस उन जी हिकिड़ी धीउ आहे घोटकी में पंहिंजे घर में जेको आहे ज़बरदस्ती उनखे मर्डर कयो वियो आहे। उन खां पोइ 2-4 जाइनि ते जुदा जुदा जाइनि ते जिते जिते सावंत कम्यूनिटी ॾिसनि था पिया उन्हनि खे मर्डर कनि था पिया। सो ही कंटिन्यूअस इहो सिलसिलो हलंदो अचे थो पियो। 2-4 ॾींहं अॻु में बि मर्डर कयो अथऊं, हिकिड़ो वीचारो निमाज़ ते पढ़णु वञे पियो सावंत, उनखे मर्डर कयो अथऊं, कुझु ॾींहं अॻु में वरी ॿिए खे मर्डर कयो अथऊं। इहो कंटिन्यूअस सिलसिलो हलंदो रहे थो पियो। हिन में सुंदराणी बि त मारिजी आहे। सुंदराणी जेके शुरू में मुया हुआ उन्हनि हमलो कयो हो उन्हनि जे ॻोठ ते। हा, इहे कारे वारे मसइले खां पोइ ॻोठ ते हमलो कयो जेको उते मर्डर थिया आहिनि। उन खां सवाइ को सुंदराणी जेको आहे सामदन वञी करे को क़तल कोन कयो आहे। उहे हमला थी आहिनि जंहिंमें उहे मर्डर थिया आहिनि। जवाबदार जो गिरफ़्तार न थिया आहिनि त पोइ केस जी पोज़ीशन छा आहे, माना कोर्ट में या कीअं, छा पुलिस जवाब या पुलिस एसपी चयो त असां कंदासीं गिरफ़्तार, त उन जे बारे में छा? इन सिलसिले में त गुज़ारिश कयूं त IG साहब पाण ॿिया कंसर्न ऑफिसर्स एसपीज़ सभु जेको आहे वक़्तनि बवक़्तनि ईंदा रहिया आहिनि, चवंदा रहिया आहिनि त जेको आहे असां गिरफ़्तार कयूं था पिया, लेकिन हिन वक़्त ताईं कुझु को अॻिते ॻाल्हि न थी सघी आहे गिरफ़्तारी जे सिलसिले में। न त हाणे पोइ छा हिकमत अमली, माना आख़िर छा उहो जेका शहीद जी फैमिली आहे उहो इंसाफ़ पोइ कीअं मिलंदो, छा थींदो? बसि अलाह खे पिया ॿाॾायूं, बाक़ी ज़ाहिरी तरह त को का शइ अॻु भराई नज़र नथी अचे। असां कुझु हिन केयर टेकर दौर में सम्झोसीं पिए त शायदि जेको आहे पॉलिटिकल दौर ख़तमु थींदो, उन्हनि जो असर रसूख़ शायदि ख़तमु थींदो, हिन केयर टेकर दौर में गिरफ़्तारी थींदी, अमल में ईंदी ऐं उनखे उहे कैफ़िर किरदार ते पहुचंदा, लेकिन बज़ाहिर त अहिड़ी का शइ नज़र नथी अचे जो शायदि उहो गिरफ़्तार थियनि। अच्छा, हाणे मूंखे इहो ॿुधाइजो त शहीद अजमल सावंत जो ही वाक़ियो पेश अची वियो, पर हिन जी शहादत क़बीलाई निज़ाम, सरदारी निज़ाम ऐं इन सरदारी सोच में हिकिड़ा वॾा ॾार विझी छॾिया, बीठल पाणीअ में हिकिड़ो पथर उछलाए छॾियो। इन नज़रिए खे तव्हां कीअं? सर, हक़ीक़त इहा आहे त ॾिठो वञे न, असांखे त जेको दर्द पंहिंजी जाइ ते आहे, छाकाणि त जिते बाहि भरे उहा ई जाइ सड़े, हक़ीक़त इहा आहे। पर ॾिठो वञे असांखां वधीक जेको आहे जेको ज़ी शऊर माण्हू आहिनि, पोइ पंहिंजो हितां लोकल आहे या ॿाहिरां जो आहे, हर माण्हू जो दर्द आहे शहीद जे क़तल जे करे। तंहिं करे इहा शइ जेको आहे सभ जो जेको आहे सूर आहे ऐं उहा शइ जेको आहे सभ जे लाइ पेनफुल आहे। हा नाज़रीन, शहीद अजमल सावंत जंहिंखे 7 महीना थी रहिया आहिनि, 7 महीननि में हिकिड़ो बि कातिल गिरफ़्तार न थियो। कातिल जेके आहिनि उहे कचे में पनाह वरितल, पंहिंजे ॻोठनि में तरसियल, ऐं उन खां पोइ वञनि था इहा खून रेज़ी वधंदी। उन खां पोइ हिकिड़ो नूरुल्लाही सुंदराणी क़तलु थियो आहे। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते सावंत जेके ॿारनि सूदो, जीअं घोटकीअ में मुख़्तियारकार क़तलु थियो। इन तरीक़े सां ही हिकिड़ो वॾो खूनी झेड़ो जेको बंभट जे तरफ़ वधी रहियो आहे। जेकॾहिं कातिल वक़्त ते गिरफ़्तार थियनि हा त शायदि इहो जेको खूनरेज़ी आहे एतिरी न वधे। नाज़रीन, असां सां मौजूदु आहे शहीद अजमल सावंत जो भाउ डॉक्टर तारिक सावंत, उन सां ॻाल्हायूं था। डॉक्टर साहब, इहो मूंखे ॿुधाइजो त 7 महीना थियण वारा आहिनि, त माना 7 महीननि में हिकिड़ो बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे, त छा पुलिस उते वञी नथी सघे, या उन्हनि खे वॾनि माण्हुनि जी पुश्त पनाही हासिलु आहे, या उते ज़मीनी हक़ीक़तूं ऐं ग्राउंड रियलिटीज़ अहिड़ियूं आहिनि जो जिते को फोर्स पहुची नथो सघे। हिन वक़्तु ॾिसो था रेंजर सां बि गॾु ऑपरेशन माना जूं ॻाल्हियूं जेके हलनि थियूं उते ग्राउंड ते तव्हां ॾिठो हूंदो त फुटेज मौजूदु आहे, त इन जे मुतलिक़ छा? अॼु तक़रीबन 7 महीनो हले थो पियो। असांजे लाइ अॼु बि उहो ई साॻियो लम्हो ऐं साॻी घड़ी आहे जंहिं ॾींहुं शहीद अजमल शहीद थियो हुयो। सॼो घर उन सदमे में आहे। असां सां गॾु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं उहा उन ग़म में आहे जेका अॼु बि इहा
घुर थी करे त शहीद अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार छो नथा थियनि। ऐं रही ॻाल्हि त अजमल जा कातिल गिरफ़्तार छो नथा थियनि, उहे कंदकोट शहर सां लॻोलॻि वेठा आहिनि। उते को एॾो ॾुखियो मसइलो कोन्हे को जे पुलिस नथी वञी सघे या उते लॉ एंड फोर्स एजेंसीज़ नथियूं वञी सघनि। फ़र्क़ु इहो आहे त उन्हनि माण्हुनि खे उतां जे इलाइक़े जे पंहिंजी क़ौम जे वॾेरनि ऐं सरदारनि जी पुठ भराई आहे, सरपरस्ती आहे। उन्हनि जी सरपरस्ती में हू हर शहर में यानी कंदाकोट हुजे, घोटकी हुजे, पन्नो आकिल हुजे या कंदाकोट ऐं कश्मोर जी पसगिरदाई हुजे जंहिंमें कचे जो एरियो अचे थो, उते हर आए ॾींहं ते माना तमामु घणे तादाद में हथियारबंद थी करे ॻोठनि ते हमला था कनि, जिन जो हिकिड़ो ताज़ो मिसाल आहे हाणे एंटी एयरक्राफ्ट गनुनि सां शदीद फायरिंग में हिकिड़ो मिठो सावंत शहीद थियो आहे। इन खां कुझु ॾींहं अॻु में घोटकी कादरपुर में नियाज़ सावंत जेको सऊदी अरब खां मज़दूरी कंदो हुयो, वापसि आयो पंहिंजे घर घुमण ऐं उते पंहिंजी ॿनी में कमु पे कयो। उन में उन जा जेके माण्हू आहिनि क़तल में मुलविस आहिनि, उहे नूर इलाही सुंदराणी जा पुट ऐं ॿिया सुंदराणी आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां इन खां अॻु में घोटकी ज़िले में घोटकी शहर में सिटी में असिस्टेंट मुख़्तियारकार ॼाम गौस बख़्श ऐं उन सां हिकिड़ी मासूम नियाणी जेका 9वीं क्लास में पढ़ंदी हुई ऐं उनखे उन्हनि बेदर्दी सां क़तल कयो, जंहिंमें हिकिड़ो राह वेंदे हिकिड़ो थहीम ज़ात जो माण्हू बि क़तल थियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं शहीद अजमल जे क़तल में को बि माण्हू गिरफ़्तार न थियो आहे ऐं ख़बर नथी पवे त आख़िर स्टेट जी कहिड़ी मजबूरी आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे उहा गिरफ़्तार छो नथी करे। ऐं असांखे जेकॾहिं असीं हिते सखर में वेठा आहियूं त असांखे थ्रेड था ॾियनि पिया त तव्हांखे बि कोन छॾींदासूं, तव्हांजी फैमिली जे कंहिं बि काराए ते माण्हू जो आईंदा ॿियो बि नुक़सानु कंदासीं। असां वक़्तनि ब वक़्तनि मीडिया जे थ्रू, प्रेस मीडिया जे थ्रू या पाण सोशल मीडिया ते जेके वीडियो बयान छॾिया आहिनि उन्हनि जे थ्रू असां घुर कई आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो, शहीद अजमल जा कातिल गिरफ़्तार कयो। हीअ सिर्फ़ु मुंहिंजी न, मुंहिंजे घर ऐं ख़ानदान जी न, पर पूरे शऊर जी घुर आहे, सिंध जे अवाम जी घुर आहे, सिंध जे जेके शऊरवंद आहिनि उन्हनि जी घुर आहे त शहीद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। जीअं शहीद अजमल सावंत हिकिड़ो सिंध जो शऊर हो ऐं ईअं सम्झो त सिंध जो सरमायो हो, ईअं ई जेको नूर इलाही सुंदराणी चवंदा उहो उस्ताद हो, उहो हिकिड़ो तालीमी माहिर हो ऐं हिकिड़ो सुठो इंसानु हो, त उन जे क़त्ल जी बि एतिरी मज़मत जेतिरी माना हुनजी थी आहे। त इहो इल्ज़ाम हणनि था या उन्हनि तव्हांजे मथां FIR दाख़िल कराई आहे हुनजी, तव्हांजी ऐं तव्हांजे भाउ जे मुतलिक़, इन जे मुतलिक़ तव्हां छा था चओ? शौक़त मां शहीद नूरलाई जे क़तल खां फ़ौरन ॿिए ॾींहं ते पंहिंजो हिकिड़ो वीडियो बयान रिलीज़ कयो, जंहिंमें मां इहा दावा कई त इन में डॉक्टर मोहम्मद तारिक, डॉक्टर अली नवाज़ सावंत ऐं उन जे ख़ानदान जो को बि फ़र्द मुलविस न आहे क़तल में। उन्हनि जा पंहिंजा ज़ाती मामला आहिनि, ज़मीनुनि ते इलाइक़े जे माण्हुनि सां अणबणत आहे, थी सघे थो उन्हनि क़तल कयो हुजे। ऐं जेको ॿियो हिकिड़ो पहलू आहे जेको कारहनि जे मसइले ते तकरार आहे सुंदराणी ऐं सावंत जो कचे जे इलाइक़े में, थी सघे थो उन्हनि क़तल कयो हुजे, इन शइ जी असांखे तस्दीक कोन्हे, पर असां पंहिंजे घर ऐं ख़ानदान जी वज़ाहत पेश करे चुका आहियूं ऐं हाणे बि कयूं था त असां उन क़तल में मुलविस न आहियूं। सिर्फ़ु अॼु न, ईंदड़ 20 सालनि ताईं असां पंहिंजो पाण खे इन शइ जे लाइ जवाबदार हूंदासीं, केर बि किथे बि असांखे इन में ज़ाहिर करे साबित करे त असां इन में मुलविस आहियूं त हिकिड़े खून जे एवज़ असां 10 खून भरे ॾींदासीं। ऐं असांखे बि एतिरो ॾुखु थियो आहे नूरलाई जे क़तल जो, जीअं असांखे तकलीफ़ थी हुई, ॾुखु थियो हुयो शहीद अजमल जी क़तल ते, छो त हू हिकिड़ो शरीफ़ नफ़्स इंसानु हुयो, उस्ताद हुयो, स्लीपिंग लायर हुयो ऐं उन जे बेगुनाह क़तल ते असां बि ग़मज़दा आहियूं। असां नथा चाहियूं त कंहिं बि इंसान जो क़तल थिए। असां वाज़े कयो आहे शुरू वारे ॾींहंनि में जॾहिं अजमल क़तल थियो हुयो त असां
डॉक्टर अजमल जे पलांद में कंहिं बि सुंदराणी जो क़तल न कंदासीं, अॼु बि असां हुन ॻाल्हि ते क़ाइमु आहियूं ऐं बिल्कुलु न कंदासीं। 7 महीना गुज़री विया, हिकिड़ो बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे, नहीं त अहिड़ो को इम्कान लॻे थो, पोइ आख़िर छा थींदो शहीद जे खून जो, उन जे केस जो आख़िर किथे माना कीअं थींदो? वेट एंड वॉच असां इंतज़ारु था कयूं ऐं वाझायूं था पिया इदारनि ॾे, उमेद था कयूं उन्हनि इदारनि मां जेको हिन वक़्तु निगरान सेटअप आयो आहे उन मां कुझु पुर उमेद आहियूं, त उमेद त ज़रूरु इन्हनि जो एक्शन थींदो ऐं कातिल गिरफ़्तार थींदा। ईअं तव्हां ते जिरगे वग़ैरह लाइ त दबाव न आहे त जीअं माना हालतूं अहिड़ियूं कजनि त जीअं हिकिड़ो जिरगो कजे ऐं उन में पोइ शहीद जो खून लुड़ियो वञे? असां वटि हिकिड़ो दफ़ो अॻ में हिकिड़ो मेड़मेंट काफ़िलो आयो हुयो, उतां इलाइक़े जे मोज़ज़ीन जो, जिन में कुझु सरदार ऐं सैयद हुआ, ऐं हुननि असांखे ज़ोर बार भरियो त तव्हां डॉक्टर अजमल जे क़तल जो जिरगो कयो, जिन में असां ॾाढे ॾुखारे अंदाज़ में उन्हनि खे इहो जवाबु ॾिनोसीं त असां जिरगो नथा करे सघूं ऐं न जिरगो कंदासीं। असां घुर था कयूं त शहीद अजमल जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि ऐं उन्हनि जो कोर्ट ट्रायल थिए ऐं उन्हनि खे सज़ा अचे। असीं घुर था कयूं सिंध गवर्नमेंट खां, ख़ासि तौर ते वज़ीर आला सिंध, IG सिंध, कोर कमांडर ऐं रेंजर्स जे कमांडर खां, SSP कश्मीर खां, त डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सिंध हाई कोर्ट ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट काज़ी फ़ाइज़ ईसा खां त 100 मोटो एक्शन खणी शहीद अजमल सावंत जे केस जी रिपोर्ट तलब करे ऐं उन्हनि खां प्रोग्रेस वठे त शहीद अजमल सावंत जे क़त्ल में जेको मुलविस आहिनि ऐं उन जी केस जी प्रोग्रेस छा आहे, केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि ऐं केतिरा अंडर ट्रायल आहिनि। नाज़रीन, डॉक्टर तारिक सावंत उन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। शहीद अजमल जे इन वाक़े खे 7 महीना थी रहिया आहिनि, हिकु बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे। ऐं इहा हिकिड़ी ईअं सम्झो त शर्मसारीअ जी ॻाल्हि आहे, ख़ुदि कानून लागू कंदड़ इदारनि जे लाइ, ख़ुदि पुलिस जे लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे उन्हनि जी कारकर्दगीअ ते, त हेॾी वॾी लेवल जो माण्हू, सिंध जो सरमायो, सिंध जो हिकिड़ो चिमकंदड़ सितारो, उहो ईअं उझाइजी वियो ऐं शहीद थी वियो। ऐं जेकॾहिं उन जे कातिलनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वञे ऐं हिन खून नाहक जो को हिसाबु वरितो वञे हा त यकीनन पूरी सिंध जे लाइ हिकिड़ो मिसाल बणिजे हा। न त असां पंहिंजे ज़हानतुनि खे, असां पंहिंजे अज़ीम माण्हुनि खे ईअं ई क़त्ल कंदा रहंदासीं ऐं ॿिए कंहिं दुश्मन जी असांखे ज़रूरत ई कान्हे। कैमरामैन जावेद घुञो, ज़ेब बांबो ऐं रज़ा लगारीअ सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे। सदाईं गॾु।